अस्सलाम वालेकुम। उम्मीद त सभु कैंडिडेट्स कैरियर सां हूंदा। इन खां पहिरियां असीं UN पढ़ियोसीं। अॼु असीं सार्क ऑर्गेनाइज़ेशन जे बारे में पढ़ंदासीं। सो अॼु असांजो टॉपिक आहे सार्क। बेसिकली सार्क छा आहे? हिकिड़ो शार्ट फॉर्म आहे ऐं असीं उनजो फुल फॉर्म पढ़ूं था। साउथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन, इहो फुल फॉर्म आहे सार्क जो। अच्छा, सार्क इस्टेब्लिश्ड कॾहिं थी? सार्क इस्टेब्लिश थी 8 दिसंबर 1985 में। उनजा मेंबर केतिरा आहिनि? सार्क जा मेंबर 8 कंट्रीज़ आहिनि, यानी 8 आहिनि। सार्क जो हेडक्वार्टर किथे आहे? सार्क जो हेडक्वार्टर आहे काठमांडू इन नेपाल। सो ही 3-4 सवाल आहिनि सार्क जे रिलेटेड जेके अव्हांखे टेस्ट में कमु ॾींदा। सार्क जो फुल फॉर्म बि सवाल ठही सघे थो, उनजे मेंबर जे बारे में बि सवाल थी सघे थो। सार्क कॾहिं इस्टेब्लिश थी इहो बि सवाल थी सघे थो। सार्क में घणियूं कंट्रीज़ आहिनि इहो बि सवाल थी सघे थो। ऐं सार्क जो हेडक्वार्टर किथे आहे ऐं कहिड़े शहर में आहे ऐं कहिड़ी कंट्री में, उहो बि थी सघे थो। सो उम्मीद त तव्हांखे नंढी एक्सप्लेनेशन सम्झ में अची वई हूंदी। सार्क जे हवाले सां तव्हांजूं शयूं क्लियर थी वियूं। इन खां पहिरियां असां UN पढ़ीसीं, अॼु सार्क पढ़ीसीं ऐं नेक्स्ट असीं पढ़ंदा हलंदासीं।